खीर ऐं खजूं त सभु को खाईंदो आहे, पर खजीअ खे खीर में ॿोड़े खाइण सां कहिड़ा फ़ाइदा मिलंदा आहिनि या इन्हनि ॿिन्ही खे उॿारे नीम गरम करे खाइण केतिरो फ़ाइदेमंद आहे, इहो ॼाणण बि असां लाइ ज़रूरी आहे, छो त इन सां असांजी सिहत ते हाकारी असर पवंदा आहिनि। जेकॾहिं खीर ऐं खजीअ खे गॾाए खाइजे त इन में एंटीबैक्टीरियल ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। ग़िज़ाई माहिर प्रोटीन खाइण जी सलाह ॾींदा आहिनि, जंहिंसां असांजी आम सिहत खे फ़ाइदो थींदो आहे। खजी ऐं खीर ॿिन्ही में प्रोटीन हूंदो आहे। जॾहिं ॿिन्ही खे गॾाए खाइबो त इन सां हॾनि ऐं उज़वनि जी सिहत बहितर थी वेंदी आहे। अहम ॻाल्हि इहा बि आहे त हिन सां इंसान जी ज़हनी ऐं जिस्मानी सिहत सां गॾोगॾु क़ुवत ऐं तवानाई बि मिलंदी आहे। जेकॾहिं अव्हां कुझु खजूं राति जो खीर में भिजाए छॾियो ऐं सुबुह पी छॾियो त अव्हां जी सिहत ते यकीनी हाकारी असर पवंदा। ग्लूकोज़ ऐं फ्रैक्टोज़ जहिड़ियूं शयूं बहितरीन ग़िज़ाई शयूं आहिनि। अक्सर माण्हू नेरनि करण छॾे ॾींदा आहिनि। इन सूरत में इहा खोट खीर ऐं खजीअ जी खुराक पूरी कंदी आहे। हिकु गिलास गरम खीर में 3 खजूं मिलाए पीअण एनीमिया जी बीमारीअ जो बि सवलो इलाज आहे। खल जी ख़ूबसूरती मोहीड़नि जे ख़ात्मे लाइ 4 खजूं हिकु गरम गिलास जे खीर में विझी पीअण घुरिजे। इन सां अव्हां जे चहिरे ते रत जी गर्दिश वधंदी, जंहिंसां खल में कुदरती ख़ूबसूरती अची वेंदी। जिन सां हाज़मे जा मसला हूंदा आहिनि उहे बि इन मां फ़ाइदो वठी सघनि था, छो त खजीअ में फाइबर हाज़मे ऐं आंद्रनि खे हरकत ॾियण लाइ बहितरीन आहे। खीर ऐं खजूं गॾु करे खाइण अव्हां जी यादाश्त वधाए थो, छो त इन में विटामिन B6 हूंदो आहे। खीर में कैल्शियम हूंदो आहे, जेको जोड़नि जो सूर ख़तम करे थो ऐं वज़न घटाइण में बि इहो शरबत फ़ाइदेमंद आहे।